नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। न्यूजीलैंड क्रिकेट टीम के धमकी वाली जाली पोस्ट भारत में जनरेट थी। एक ईमेल आईडी हमज़ा आफरीदी के नाले से ठाई वही। उन आईडी ता 15 मिनटन का ईमेल कई वही। सूचना वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी न्यूजीलैंड क्रिकेट टीम जो दौरो मुलतवी थियण बाबत हकीकतूं साम्हूं आणे छॾियूं। फवाद चौधरी चवण आहे त पाकिस्तान हाइब्रिड वार में 5th जनरेशन वार के मुंहुं ॾेई रहियो आहे। न्यूजीलैंड जे हुकूमत के घुर्जे त जेको थ्रेड मिलियो आहे उहो असां सां शेयर करे। शेख रशीद जो चवण आहे त भारत पाकिस्तान खिलाफ को बि मौक़ो नाहे छॾींदो। न्यूजीलैंड वटि एतिरी फ़ौज ई नाहे जेतिरी असां उनजी टीम खे सिक्योरिटी ॾे। पाकिस्तान के केर बि अकेलो ऐं नज़रअंदाज नथो करे सघे। मायूसी गुनाह आहे। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो सॼी दुनिया जूं टीमूं पाकिस्तान ईंदियूं। सुप्रीम कोर्ट कराची में शाहरा फैसल ते वाक़ई नस्ला टावर के ड्राइण खिलाफ़ रहवासियुनि ऐं बिल्डर जूं नज़रसानी वारी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। 1 महीने अंदरि नस्ला टावर खाली कराए किराइण जो हुकुम। अदालती हुकुम में चयो वियो आहे त कमिश्नर नस्ला टावर ड्राहे रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में पेश करे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में अबदक्शन बाबत केस की ॿुधणी। गुजर नाले जे मुतासिरनि जी दरख़्वास्त ते सिंध हुकूमत डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट ऐं ॿियनि खे नोटिस जारी। अदालत वॾे वज़ीर खे शुरूआती रिपोर्ट 2 हफ़्तनि में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद सिंध हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स न आहिनि त सिंध हुकूमत में कुझु नाहे रहियो। सिंध में मथे ते सूर वारी सूरत हाल आहे। आलमी बैंक जा केतिरा मंसूबा आहिनि पर कुझु नाहे थियो। एडवोकेट जनरल सिंध जो चवणु हो त गुजर नाले जे मुतासिरनि लाइ 10 अरब रुपया घुर्जनि तां हुकम जारी कयो। असां बिहारे था छॾियूं। एडवोकेट जनरल सिंध जो अदालत के जवाब। सिंध हुकूमत पंहिंजे वसीलनि तहत माण्हुनि खे सहूलियतूं ॾे। एडवोकेट जनरल सिंध जो रवैयो ॾिसो। सिंध हुकूमत खे शर्म अचणु घुर्जे। सियासी जहिड़ा पंहिंजी जाइ ते पर माण्हुनि खे सहूलियतूं त ॾियो। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। करप्ट निज़ाम मां फ़ाइदो हासिल कंदड़ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मुखालिफ़त करे रहिया आहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाकिस्तान जे मसइलनि खे हल कंदी। असां करप्ट माफ़िया खे चैलेंज कयो आहे। कोरोना में असांखे मईशत ऐं जानियूं बचाइणियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर ते ख़िताब। न्यूजीलैंड क्रिकेट जो दौरो मुलतवी थियण वारे मामले पुठियां पाड़ेसरी मुल्क भारत मुलविस थी सघे थो। न्यूजीलैंड टीम सिक्योरिटी मां मुतमैन हुई। उन करे इहा पाकिस्तान आई हुई। पाकिस्तानी सिक्योरिटी इदारनि खे को थ्रेट न मिलियो हो। समुंड पार पाकिस्तानी असांजे मुल्क जो सरमायो आहिनि। परॾेही वज़ीर शाबिल कुरैशी जो न्यूयॉर्क में पाकिस्तानी कम्युनिटी खे ख़िताब। मुल्क में कोरोना वायरस के 47 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 27,374 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 2,333 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 12,30,288 थी वियो। हेल ताईं 11,40,917 मरीज़ वायरस की शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस की शरह 4.56% रही। सिंध हुकूमत कोरोना वैक्सीनेशन कार्ड चेक करण जी मुहिम शुरू करण जो ऐलान करे छॾियो। वैक्सीनेशन कार्ड चेक करण ऐं भञकड़ी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई लाइ चीफ सेक्रेटरी पारां ज़िले इंतज़ामिया खे ज़ाती दिलचस्पी वठण जी हिदायत। अवामी मसइलनि जे हल लाइ मलीर जे मेमण ॻोठ में खुली कचहरी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं वॾे वज़ीर जे सलाहकार अरसलान इस्लाम शेख आॾो रहवासियुनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। दौलापुर में औरताने आवाज़ से जी अगवा थियल नौजवान कालू मीराणी बाज़ियाब। वारसनि में ख़ुशी जी लहर। नौजवान कालू मीराणी खे 3 महीना अॻु धाड़ींदड़नि अगवा कयो हो। घोट किला ॻोठ हयात मीराणी में घोटा ऐं मीराणी बिरादरी जे ॿिंदरनि में फसल जी भेल तां जहिड़ो
ज़ख़्मी स्प्रोटा लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी। सदमे में पीटसन फोत वियो। ज़ख़्मी ॻोठाणनि इल्ज़ाम लॻायो आहे त मोहम्मद रमज़ान जहिड़े दौरान जवाबदारनि जे हमले में फोत वियो आहे। सनमे जो गुरसराई सोलंगी में सोलंगी बिरादरी जी बिंदुरीअ में झेड़ो। अकरम सोलंगी क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी। बारे बरसा कोट गाज़ी खान मरखंड में पाणी जे बारे तां 2 धुरियुनि में झेड़ो। 1 धुर जा 4 ॼणा ज़ख़्मी। ऐं कुनरवे जो ॻोठु परियल सोलंगी में पुरस्कार नमूने गुम थियल औरत जो लाश हथायो। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणा अस्पताल पहुचायो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 278 उर्स मुबारक शुरू। उर्स जो इफ्तिताह ज़क़वात ऐं अशर वारे सूबाई सलाहकार फयाज़ अहमद बुट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कयो।